जय झूलेलाल साथियों। हीअ सिंध जी जेका धरती आ, हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ। हिन धरतीअ में मुंहिंजी ममता आ, हिन धरतीअ में मुंहिंजो साह आ। जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजी पंहिंजी एकता अमरनाणी, जीतू हिरानी एंड टीम जे तरफ़ां अॼु जे शानदार कार्यक्रम सिंधुअ जे किनारे गुफ़्तगू में तव्हां सभिनी सिंधियुनि जो तहे दिल सां हार्दिक स्वागत थी करियां। अॼु जो ही कार्यक्रम ॾाढो ई ख़ासि आहे ऐं तव्हां सभिनी सिंधियुनि जे लाइ आहे। अॼु जो ही कार्यक्रम सिंधियत जे नाले आहे, जंहिंजी शुरूआत थी चुकी आहे। अॼु जे हिन कार्यक्रम द्वारा मूं पंहिंजी मातृभाषा सिंधीअ जे लाइ जागृति पैदा करण जी जवाबदारी खई आहे ऐं हिन कम में तव्हां सभई बि साण आहियो मूंसां। अॼु असांजी सिंधी ॿोली, भाषा ऐं संस्कृति जे विरासत खे वधाइण जे लाइ असांजे सिंधी समाज में घणेई अहिड़ा संगीत कलाकार आहिनि जिन पंहिंजी ॻाइण जी कला सां सॼे देश विदेश में पंहिंजी आवाज़ जो जादू बिखेरियो आहे ऐं गॾोई गॾु पंहिंजे सिंधियत जे वाधारे जे कम में बि पंहिंजो अमूल्य योगदान ॾिनो आहे। अहिड़ा ई असांजा सिंधी समाज जा मशहूरु गायक संगीत कलाकार, जंहिंखे असां सिंधी संगीत दुनिया जा अनमोल रतन चऊं या पारसमणी, प्रोफेसर राम पंजवाणी जी, भगवती नावाणी जी ऐं मास्तर चंदर, इन्हनि जे सुमधुर आवाज़ में ॻायल गीत अॼु बि दिलि खे वणनि था। अॼु बि उन्हनि जा गीत ॿुधी करे दिलि झूमी थी उथे, दिलि ख़ुशि थी वञे। त हाणे असांखे हिननि जे जीवन चरित्र जे बारे में या उन्हनि जे जीवन जा कुझु सुनहरा पल या उन्हनि जो जीवन जूं कुझु यादगिरियूं, असांखे फ़ख्रु महसूसु थिए अहिड़ियूं उन्हनि जो जीवन जूं कुझु अणॿुधल कहाणियूं असां सां गॾु हिते शेयर करण लाइ हाज़िर आहिनि हिकु अहिड़ी महान हस्ती, जंहिंखे सिंधी भाषा, साहित्य, संस्कृति ऐं तहलीम जे विकास, वाधारे ऐं हिफ़ाज़त जे लाइ सिंधियत जो शहदाई चऊं या सिंधियत जो पुॼारी या कला जो धणी मिस्टर मुरली भोजवाणी जी, जंहिंजी मुरलीअ जे आवाज़ मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधियत जा ई सुर ॿुधण में ईंदा आहिनि। मुरली भोजवाणी जी जीवन जो मक़सदु आहे नौजवाननि, शागिर्दनि ऐं ॿारनि में सिंधियत जे लाइ रूह फूकणु, उन्हनि में नाटक, कला ऐं साहित्य जे लाइ उन्हनि खे तयारु करणु, उन्हनि खे ज़रूरी सिख्या ॾियणु, सिंधु सभ्यता खे पंहिंजे वारसे सां गॾु जोड़े रखण जो कमु लॻभॻि 40 सालनि खां बेहद ईमानदारी ऐं लगन सां जेके निभाए रहिया आहिनि, अहिड़ा असांजा सिंधियत प्रेमी मिस्टर मुरली भोजवाणी जी, उहे ख़ुदि हिकु कलाकार आहिनि, हिकु सुठा ऑर्गेनाइज़र आहिनि ऐं हिकु सुठा इंसान पिणु आहिनि। त अचो हाणे असां रूबरू थींदासीं मिस्टर मुरली भोजवाणी जी सां। त मुरली सर, तव्हांजो ख़ूब ख़ूब स्वागत आहे असांजे जीतू हिरानी एंड टीम स्टूडियो में। सिंधुअ जे किनारे गुफ़्तगू में तव्हांजो तहे दिल सां हार्दिक स्वागत आहे। त सर, हाणे असां प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। प्रोग्राम जी शुरूआत में हिन कार्यक्रम जो जेको टाइटल आहे सिंधुअ जे किनारे, उन जूं कुझु ॿ लाइनूं मां तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहींदसि। सिंधुअ जे किनारे साईं, सिंधुअ जे किनारे, सिंधुअ जे किनारे साईं, सिंधुअ जे किनारे, सिंधुअ जे किनारे जे आयस गुजारे, घड़ियूं कीअं सॻां थी विसारे, सिंधुअ जे किनारे सुहिणा, सिंधुअ जे किनारे। हिन गीत जा जेके मशहूरु गायक हुआ प्रोफेसर राम पंजवाणी जी। प्रोफेसर राम पंजवाणी जो जनम 20 नवंबर 1911 में लाड़काना सिंध में थियो हो, जंहिंखे भारत गवर्नमेंट जे तरफ़ां 1981 में पद्मश्री अवार्ड सां सन्मानित कयो वियो हो। प्रोफेसर राम पंजवाणी हिकु बहितरीन गायक ऐं राइटर हुआ। उन्हनि खे सिंधी भाषाउनि सां गॾोगॾु पर्शियन, उर्दू, पंजाबी, हिंदी, इंग्लिश इन्हनि भाषाउनि जो बि सुठो ज्ञान हो। त सर, असां चाहींदासीं त उन जे जीवन चरित्र जे बारे में या उन जे जीवन जूं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि, अहिड़ियूं कुझु उन्हनि जूं यादगिरियूं, उन जे जीवन जा कुझु सुनहरा पल या अहिड़ो कोई संजोग बणियो हुजे जंहिंमें तव्हांखे उन्हनि सां गॾिजण जो मौक़ो मिलियो हुजे, उहे कुझु पल तव्हां असांजे दर्शकनि सां गॾु शेयर कंदा। जय झूलेलाल बेटा। जय झूलेलाल। प्रोफेसर पद्मश्री राम पंजवाणी नालो अहिड़ो तव्हां मूंखे ॿुधायो आहे
जंहिंजो इतिहास जेकॾहिं असां लिखणु वञूं उनजी जेके एक्टिविटीज़ असां लिखणु वञूं त शायदि असांजे वस जी ॻाल्हि न आहे उनजो एॾो वॾो ग्रंथ ठही वञे। पर ठीकु आहे, असांखे जेतिरे क़दुरु थोरी घणी ॼाण आहे मां ॿुधाइणु पसंदि कंदुसि। मूंखे ख़ुशी थींदी भई अहिड़ो सुवालु तव्हां मूंखां पुछो आहे। मुंहिंजे जीवन जो मक़सदु ई आहे जेको उहो अॼु तव्हां मूंखां मुंहिंजे साम्हूं रखियो आहे। प्रोफेसर रामपुंजानी, असां सिंधियुनि में जेतिरा बि अॼु ताईं कलाकार थी विया आहिनि उन में पद्मश्री प्रोफेसर रामपुंजानी हिकु अहिड़ो कलाकार हुयो जेको हर फ़न में माहिर हो। उहो हिकु सुठो लेखक बि हुयो, सुठो शाइर बि हुयो, सुठो संगीतकार बि हुयो, सुठो गायक बि हुयो ऐं सुठो नाचू बि हुयो हर ॻाल्हि में। ऐं प्लस बॉम्बे जे जयंत कॉलेज में उहो सिंधी भाषा जो माना लेक्चरार बि ॿारनि खे सिंधी पढ़ाईंदो बि हो। अहिड़ो बहुमुखी कलाकार शायदि मां सम्झां थो शायदि ॿिए क़ौम में अॼु ॾींहं ते पैदा न थियो हूंदो। प्रोफेसर रामपुंजानी जे बारे में मूंखे नंढे हूंदे खां एॾी चाहना हूंदी हुई ऐं उन सां मिलण जी घणी इच्छा हूंदी हुई। ऐं कुदरती बड़ौदा जे अंदरि मूंखे हिकु अहिड़ो मौक़ो मिलियो हुयो जेको मां तव्हांखे ॿुधायां थो। असांजे बी ब्लॉक में संत कंवर नगर में साईं स्वरूपदास धर्मशाला आहे, जंहिंजो अॼु खां 20-25 साल अॻु में मुहूर्त करण लाइ मां इहो ॿुधो त प्रोफेसर रामपुंजानी अचण वारा आहिनि। पर इहो ॿुधी करे मुंहिंजी निंड हराम थी वई, कॾहिं दादा अचंदा, कॾहिं मां उन्हनि जो दर्शन कयां, उन्हनि सां मिलां। ऐं नेठ उहो हिकिड़ो ॾींहुं आयो जंहिं ॾींहुं मुहूर्त जो ॾींहुं हुयो। तव्हां विश्वास कयो न कयो, मां सॼी राति उन ॾींहुं निंड न कई हुई, सॼी राति असां भई सुबुह दादा जी नचणा आहिनि, मूंखे उन्हनि सां मिलणो आहे। ऐं सुबुह 11 बजे शायदि टाइम हुयो मुहूर्त जो। मां 9:30 खां वठी सतरामदास धर्मशाला लॻा वञी बीह रहियो, पोइ वरी मूंखे जॻहि न मिले शायदि सिर्फ़ु दादा जी हिकु झलक ॾिसण जे लाइ। दादाजी ॾाढा लोकप्रिय हूंदा हुआ ऐं प्रेम भाव बि हूंदो हुयो दादाजी। ऐं दादाजी हमेशह इहो ई चाहींदा हुआ त नवां कलाकार अॻियां अचनि। उनजी यादि में उन्हनि सिंधु सीता भवन ठारायो हुयो बॉम्बे में, जेको अॼु बि उते चालू आहे। ऐं नवनि कलाकारनि खे उते तमामु सुठो चांस ॾिनो वेंदो आहे अॻियां अचण जे लाइ। हिकिड़ो बेटा ॿियो केस मूंखे दादा रामपुंजानी जो यादि थो अचे। दादा रामपुंजानी जयंत कॉलेज में प्रोफेसर हूंदा हुआ, हेड ऑफ सिंधी डिपार्टमेंट जा हूंदा हुआ। तॾहिं उते सिंधी भाषा FY SY TY में हलंदी हुई। दादाजी ने वाइस चांसलर अॻियां हिकु प्रपोज़ल रखियो त हिते सिंधीअ में MA शुरू कयो, फर्स्ट ऐं सेकंड पार्ट। वाइस चांसलर ॿुधी वाइड़ो थी वियो ऐं हुन हिकिड़ो सुवालु कयो दादाजिन सां, भई तव्हां सिंधियुनि वटि साहित्य आहे छा, तव्हां MA में छा पढ़ाईंदा ॿारनि खे? दादाजिन चयो मूंखे 2 ॾींहं ॾियो। 2 ॾींहंनि खां पोइ दादाजिन शाह सचल सामी दलपत सूफ़ी अथाह किताब वाइस चांसलर जे अॻियां रखी छॾिया। हेॾा सभु साहित्य ॾिसी करे वाइस चांसलर वाइड़ो थी वियो कि हाणे मूंखे त 2-3 ॾींहं ॾियो, मां हिन अभ्यास कयां। 2-3 ॾींहं अभ्यास करण खां पोइ दादाजी खे घुराए चए थो तव्हांजे MA फर्स्ट पार्ट ऐं सेकंड पार्ट लाइ सिर्फ़ु शाह ई काफ़ी आहे, ॿिया सभु त पोइ जी ॻाल्हि आहे। उनखां पोइ हुते MA शुरू थी, जेका अॼु ॾींहं ताईं बॉम्बे जे जयंत कॉलेज में सिंधीअ में MA हलंदी ईंदी आहे। दादाजिन सुठा फिल्म प्रोड्यूसर बि हुआ, सुठा डायरेक्टर बि हुआ। फिल्म झूलेलाल पिक्चर दादाजिन पाण डायरेक्ट कई हुई ऐं उन में हिकु पीउ जो रोल अदा कयो हुयो। उन में हिननि हिकु अंधे जो रोल अदा कयो हुयो जेको तमामु लाजवाब हुननि एक्टिंग कई हुई ॾाढी असीं। जेॾी महिल अंधे जी एक्टिंग हू कनि पिया पिक्चर जे अंदरि त वेठल माण्हू मूंखे लॻे पियो सभु रोई पिया पवनि, अखियुनि मां ॻोड़ा पिया करनि उन्हनि जे। ऐं मां पाण बि रुनो हुउसि हुन पिक्चर जे अंदरि। अहिड़ी महिल ज़बरदस्त एक्टिंग दादाजिन कंदा हुआ। दादाजिन जे बारे में जेको इतिहास आहे उहो शायदि वर्णन करणु असांजे वस जी ॻाल्हि न आहे। पर ठीकु आहे, तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। दादाजिन जो हिकिड़ो लोकप्रिय तमामु सुठो गीत जेकॾहिं मूंखे मोकल ॾियो त बसि तूं ॻायां। जी सर, तव्हां उन्हनि जा गीत पेश कयो। दादाजी हिकिड़ो सुठो गीत हो, झूलेलाल झूलेलाल झूलण झूलण झूलेलाल ओ सभई चओ झूलेलाल। सभिनी जो सदाई तूं ही आसूं पुॼाई, झूलेलाल साईं झूले झूलेलाल साईं झूले झूलेलाल 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 साईं। सभिनी जो सदाई तूं ही आसूं पुॼाई, सुहिणा आसूं पुॼाई। झूलेलाल जेको चेटीचंड उत्सव असां अॼोकी की तारीख़ में मल्हायूं था, इन जी शुरूआति हिंदुस्तान जे अंदरि ॾिसण त प्रोफेसर रामपुंजानी कई हुई। हिते पार्टीशन खां पोइ हिते सिंधी अलॻि अलॻि थी विया, के हिते के हुते सभु विखिड़िजी विया। उन्हनि खे हिकु हंधि गॾु करण लाइ हिकु धागे में पुरोण लाइ दादाजिन चेटीचंड उत्सव जी शुरूआति कई। हिकु नारो ॾिनो सिंधियुनि खे, जय झूलेलाल जय झूलेलाल। उन नारे जे तहत
चेटीचंड एॾो लोकप्रिय थी वियो आहे, एॾो लोकप्रिय थी वियो आहे जो तव्हांखे बि शायदि ख़बर अॼु की तारीख़ में नंढे नंढे गांव में नंढे नंढे शहर में चेटीचंड उत्सव मल्हाइजे थो। ऐं ॿिया ॾींहं भले सिंधी हिक ॿिए सां न मिलनि, चेटीचंड ॾींहुं हिक ॿिए सां पाण में मिलनि था, भाकुर पाइनि था, हिक ॿिए सां वेहनि था, ॻाल्हियूं ॿोलियूं कनि था। इहो सभु जेकॾहिं भई सर्फ ॾिनो वञे दादा पद्मश्री प्रोफेसर राम पंजवाणी खे। जी जी, त ख़ूब ख़ूब धन्यवाद सर तव्हांजो। अॼु असां सां गॾु जेकी बि हिते सिंधी संगत जुड़ी आहे, ख़ासि करे अॼु जी पीढ़ी जा जेके नौजवाननि आहे उन्हनि मां ॾाढे ई घटि नौजवाननि खे इन ॻाल्हियुनि जी ॼाण हूंदी। त अॼु उमेदु आहे त हिन सिंधी समाज जेके अॼु जी पीढ़ी जा संगीत गायक कलाकार आहिनि उन्हनि खे बि इन ॻाल्हियुनि मां ॾाढी प्रेरणा मिली हूंदी। त मां हिकु रिक्वेस्ट करणु चाहींदसि त जेके बि सिंधी संगत हिते जुड़ी आहे उहे प्लीज़ असांखे कमेंट्स में पंहिंजो अभिप्राय ॿुधाए सघो था। तव्हांखे असांजी इन ॻाल्हियुनि मां छा महसूसु थी रहियो आहे उहो तव्हां असां सां गॾु हिते कमेंट्स में शेयर करे सघो था। या सिंधी समाज में ॿिया बि अहिड़ा घणेई संगीत कलाकार आहिनि, उन्हनि जे जीवन मां तव्हांखे कुझु सिखणु मिलियो हुजे या उन्हनि जे जीवन मां तव्हांखे कुझु प्रेरणा मिली हुजे, उहो बि तव्हां असां सां गॾु हिते कमेंट्स में शेयर करे सघो था। सो प्लीज़ हिते कमेंट्स करे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। त हाणे असां कार्यक्रम खे अॻियां था वधायूं। सिक में हो सिक में, सिक में हो सिक में, हो सिक में, सिक में सिकी अखे की न सिकाए बलारा, हो दुख में दुखी अखे की न दुखाए बलारा, सुन स्वाल मुहिंजो हिणो हाल मुहिंजो, सुन स्वाल मुहिंजो हिणो हाल मुहिंजो। इहो गीत ॿुधी करे ई जंहिंजो चहिरो असांजे साम्हूं अची वेंदो आहे, जंहिंजे गले में साक्षात माता सरस्वती जो वास हुअसि, सुहिणी सूरत मुहिणी मूरत खिलमुख सुभाउ वारी, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर में जंहिं सिंधियत जो पैगाम सुणायो, देश विदेश में सिंधी प्रोग्रामनि सां गॾु जुड़नि जो जंहिं नारो लॻायो, पल्लो पंजड़ा सुखमनियूं राग काफ़ियूं कलाम दोहिरा जंहिंखे मुख ते यादि हुअसि, अहिड़ी असांजी सदाबहार गाहिका हिंद ऐं सिंध में सा कोयल हुई आहे ऐं रहंदी, सा हुई असांजी भगवती नावाणी जी। त सर असां चाहींदासीं त भगवती नावाणी जे सुरीले संगीत सफ़र जूं कुझु यादगिरियूं, सिंधियत जी ख़ुशबू खे वधाईंदड़ कुझु उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां असांजे दर्शकनि खे ॿुधाईंदा। बेटा तव्हां मूंखां सुवाल अहिड़ा ॻरा था पुछो, शायदि मां जवाबु इन तो न ॾेई सघां, पर ठीकु आहे थोरी घणी जेका मूंखे ॼाण आहे, बाक़ी हिननि जो जवाबु जेका लिखणु वञूं त शायदि अथाह थी वञे ॾाढो असुल। अच्छा, असांजी कुमारी भगवंती नावाणी हिकु तमामु सुठी कलाकार हुई ऐं जेका तमामु सुठी माना कामयाबु कलाकार हुई ऐं तमामु सुठा स्टेज शो कया हुई। ऐं मूंखे हुन सां मिलण जो मौक़ो बड़ौदा में जाम दफ़ा माना मिलियो, उते चङा ई दफ़ा संत कंवरराम साहिब जी वरसी थींदी हुई, चेटीचंड जो मेलो थींदो हुयो त असांजी कुमारी भगवंती नावाणी हिते ईंदी पंहिंजो कार्यक्रम ॾियणु। पर मुंहिंजी बदकिस्मत जो हुनजे मां वेझो न वञी सघंदो हुउसि, मूंखे अचण ई ॾींदा हुया हुन वेझो। पर हिकिड़ो मां तव्हांखे हिकिड़ो किसो ॿुधायां थो। 1972 जे अंदरि ऑल इंडिया सिंधी ड्रामा कॉम्पिटिशन थी कलकत्ता जे अंदरि, जिते असां पंहिंजो बड़ौदा जी ग्रुप असां पंहिंजो नाटक खणी आयासीं, वॉन्टेड नाटक, जंहिंजा डायरेक्टर हुया डॉक्टर लक्ष्मीचंद प्रेम। ऐं उते बॉम्बे खां हिकु ग्रुप आई हुई, सिंधू कला मंदिर या ॿियो कुझु नालो हुयो, उन में भगवंती नावाणी एज़ अ हीरोइन जे रोल में आई हुई उते। उन ओथेलो नाटक हुयो, ओथेलो इंग्लिश जो उन ट्रांसलेट सिंधीअ में कयल हुयो सॼो। उनजो डायरेक्टर हुयो मदन जुमाणी ऐं हीरो जे रोल में बि मदन जुमाणी हुयो उते। मदन जुमाणी ऐं हीरोइन में हुई भगवंती नावाणी। उते मां भगवंती नावाणी खे ॾिसी करे वाइड़ो थी वियुसि, भई भगवंती नावाणी जंहिंजी मां सभु चर्चा ॿुधंदो आहियां, पढ़ंदो आहियां ऐं ॿुधंदो आहियां, अॼु मुंहिंजे वेझो वेठी आई आहे, मां पाण खे ॾाढो ख़ुशि नसीब पियो सम्झां। सही आहे। उते भगवंती नावाणी खे ॾिसी मां एॾो ख़ुशि थी वियुसि, चवां दीदी मां मुंहिंजा नसीब ज़ोर आहिनि जो अॼु तव्हांजे मां पासे में वेठो आहियां ॾाढो असुल। ऐं मूंखे पोइ हिकिड़ो कमु सौंपियो। असांजे ड्रामा में छा हूंदो आहे, किथे किथे केॾी महिल भई लिंक प्राउंडिंग जी ज़रूरत हूंदी आहे, त भगवंती नावाणी मूंखे चई भई हाणे भैया हिकिड़ो मुंहिंजो तव्हांखे कमु करिणो पवंदो। मां ॿुधायो, मां हाज़ुरु आहियां। त उन मूंखे स्क्रिप्ट ॾिनी ओथेलो जी ऐं चई हिते बीह करे जेॾी महिल मां मुंहिंजा ख़ाली मूंखे लिंक ॾिजो ऐं तव्हां विश्वास न कंदो, हू नाटक अहिड़ो ज़रूरु एॾो सुठे नमूने हलंदो वियो, मूंखे सॼे नाटक में हुनखे लिंक ॾियण जी ज़रूरत ई न पई सभास। ऐं लास्ट में रिज़ल्ट डिक्लेयर थी, पहिरियों नंबर नाटक उहो आयो, ओथेलो नाटक। उहो त भगवंती नावाणी सां मुंहिंजो जाम सुठो माना रस्तो थी वियो ॻाल्हाइण ॿोलाइण जो। ऐं केॾी महिल माना ओॾी महिल छा आहे, मोबाइल फ़ोन न हूंदा हुया, हू कारा फ़ोन हूंदा हुआ जेकी गोल वॼाईंदा, रिंग गोल चकर वारा, फ़ोन ते ॻाल्हाइण ॿोलाइण थींदो या किथे कार्यक्रम थींदो त मूंखे ॿुधाईंदी हुई भई अॼु असांजे बड़ौदा जे पासे में हिते कार्यक्रम आहे। ऐं मुंहिंजी ॾाढी इच्छा हूंदी घणी दफ़ा हुन कार्यक्रम ॾिसण लाइ बड़ौदा, ख़ासि मां अहमदाबाद गोधरा बि थी ईंदो हुनजो कार्यक्रम ॿुधण जे लाइ। ऐं भगवंती नावाणी हिकु सिंधूअ जे किनारे में जेको हुन रोल कयो हुयो, हीरोइन जो रोल कयो हुयो,
जंहिंजा डायरेक्टर हुया गोबिंद माली जी सिंधूअ जे किनारे में। उन में हिकिड़ो नाटक ॾेखारियो वियो आहे उमर मालवीअ जो, सॉरी लैला मजनू नाटक ॾेखारियो वियो आहे। उन नाटक जे अंदरि जेको लैला जो रोल हिन कयो आहे, जेको गीत ॻायो अथई, उन ॿ तुकूं मां तव्हांखे ॿुधायांव। जी सर ज़रूरु। लीला चनेसर जी कहाणी तव्हां ॿुधी हूंदी शायदि। जी लीला चनेसर हिकु राजा ऐं राणी हूंदा हुया। लीला उन दरबार जे अंदरि महल जे अंदरि हिकिड़ी कौरू नाले दासी अची करे नौकराणी थी करे रही हुई। अच्छा उहा इन करे थी रही छो उहा चनेसर जे मथां मोहित थी रही ॾाढो असु। अच्छा हुनखे चनेसर कंहिं बि हालत में खपंदो हुयो। त उन घर नौकिरी कंदे 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 हिकु दफ़ो लीला जे अॻियां हिकु 9 लखो हार फिटी थी करे। लीला ॾिसी करे वाइड़ी थी वञे सफ़ा 9 लखो हार कीअं आयो? त चए थी हे त मुंहिंजो आहे। कौरू चए थी मुंहिंजो आहे। चई पर हे मूंखे खपे। चई मां ॾींदी में पर हिकु शर्त ते। चई ॿुधाए। चई हिकु राति लाइ तुंहिंजो चनेसर मूंखे ॾे। चई ठीकु आहे मंज़ूर थी करे ठीकु आहे मूंखे 9 लखो हार मिले थो हिकु राति लाइ भले तूं खण वञो। त उहो जेको सीन जेॾी महिल ॾेखारियो अथऊं ऐं जेॾी महिल चनेसर निंड मां उथे थो ॾिसे थो मुंहिंजे बिस्तरे ते ॿी औरत वेठी आहे, ॾाढो गुस्से थो थी वञे। अच्छा ओॾी महिल ॾाढो गुस्से थो थिए। लीला ओॾी महिल अचे थी। ओॾी महिल जेको गीत हुन दर्शायो आहे पिक्चर जे अंदरि, जी हाय हणंदसि हार हो पर चु चनेसर जाम तूं, हाय हणंदसि हार हो पर चु चनेसर जाम तूं, विकिणे बाग बतार हो हण वफ़ा जी हाम तूं। उहो दृश्य जेॾी महिल हुन पिक्चर में ॾेखारनि था नाटक जो रोल, भलभला माण्हू मां ॾिसां मुंहिंजे अॻियां उहो रोई पवंदा। अहिड़ो माना भगवंती नावाणी जो बि ॾिसण वञो त ॾाढो माना सिंधी साहित्य जे पुठियां ॾाढो सुठो योगदान आहे। जी जी। ऐं भगवंती नावाणी असां हिंदुस्तान में न पर मां चवंदो वर्ल्ड जो अहिड़ो बि मुल्क बाक़ी न हूंदो भई जिते सिंधी आहिनि उते न कार्यक्रम पंहिंजो न ॾिनो हुजे। ऐं भगवंती नावाणी जी जेकॾहिं प्रोग्राम जी तारीख़ वठण लाइ 2-2 साल पहिरीं खां असांखे लिखाइणो पवंदो हुयो। अच्छा उनजी एॾी मां डिमांड हुई ॾाढी हुई। अहिड़ा सुठनि कलाकारनि जा तव्हां मूंखां सुवाल पुछो था, तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं मूंखे उन बारे में ॿुधाइण जो मौक़ो मिले थो, तमामु सुठी ॻाल्हि आहे। जी जी सर, ख़ूब महिरबानी सर तव्हांजी। असां वटि वक़्तु ॾाढो घटि आहे ऐं हिन थोरे ई वक़्त में तव्हां असांखे ॾाढो ई कुझु ॿुधायो आहे त असां थोरे में ई तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। अॼु इहे ॻाल्हियूं ॿुधी करे असांखे बि फ़ख़्रु महसूसु थी रहियो आहे त असीं सिंधी आहियूं। त हाणे सर हिकु अहिड़ो गीत ॿुधायो दर्शकनि खे कि जेको तव्हां ॻाइणु चाहींदो हुजो, दिलि ॾिजे दिलि वारनि खे, उहो तव्हांजे आवाज़ में ॾाढो मशहूरु आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजी पाण मनपसंदि गीत आहे। मां चाहियां पियो मूंखां कोई फरमाइश करे भई मां ॻायां। जी सर ज़रूरु ॿुधाईंदा। मुहिबत नाहे मज़ाक का तूं ॿुध कन लाहे, चोट इश्क जी अहिड़ी ॿेड़ी सवली का नाहे, कमु नाहे काइरनि जो अलाह ते खावंद को खाए, छो त बदनामी नालो बिरह जो ॿेड़ी अखर पहिरियों आहे। मुहिबत माना मौत आ खुलियो खुलाए, सुल्तान के ई सूलीअ चढ़िया पर उफ न कयाऊं हाय, कई कूंदर आया पंहिंजा कंद कपाए, पतंग छॾियो जीअं शमा ते ॿेड़ी पाण पचाए, तीअं मर्दन मुरकाए ॿेड़ी सिर तरतन सदके कयो। ओ दिल ॾिजे दिल वारनि खे, दिल ॾिजे दिल वारनि खे, कहिड़ो क़दुरु पवंदो हाय हाय बेक़दुरनि यारनि खे, हाय हाय कहिड़ो क़दुरु पवंदो हाय हाय बेक़दुरनि यारनि खे, दिल ॾिजे दिल वारनि खे, कहिड़ो क़दुरु पवंदो हाय हाय बेक़दुरनि यारनि खे, कयो सुहिणीअ साहु सदके, कयो सुहिणीअ साहु सदके, मेहर जे मोहब्बत में हाय हाय धनी न दया ददके, हाय हाय मेहर जे मोहब्बत में हाय हाय धनी न दया ददके,
ओ मन मुंहिंजा मिठड़ा पिरी तो त वाइदो कयो हो बेली मस्त न महांगी तुंहिंजे मुल्क में ऐं कागज़ की न की हो सॼण तोखे लिखण वाजिब हो छो त परवानो को प्रीत जो जवाब ॾिनाई मस्त न महांगी मुंहिंजे मुल्क में ऐं कागज़ बेशुमार पर ख़त लिखिजे उन्हनि खे अला जेके हुजनि हीअं खां धार सॼण तूं त आहीं गिचीअ जो हार जेको असां पाए घुमऊं था प्रेम सां कहिड़ो क़दुरु पवंदो हाय हाय बेक़दुरनि यारनि खे हाय हाय कहिड़ो क़दुरु पवंदो हाय हाय बेक़दुरनि यारनि खे सूमर ते संभारम पे पंहिंजे प्यारल खे पुकारम पे मंगल ॾींहुं मुसीबत थी अला मुंहिंजी खोटी क़िस्मत थी ॿुधर ॾींहुं बाॾायुमि पे ऐं रोई भरम सुॾका विस्पति ॾींहुं वार छिग में ऐं लीड़ूं कयमि कपिड़ा जुमे ॾींहुं जलियो जेरो खाधो फिफड़नि बि फेरो छंछर ॾींहुं छिक थी अला मुंहिंजे सॼणनि जी छिक थी मथां आचर बि आयो पर सॼण अंगणे न आयो आयूं रतन सभु रब जा आयूं रतन सभु रब जा दुनिया ॾिठी मूं जाचे हाय हाय सभु माण्हू मथे लब जा हाय हाय दुनिया ॾिठी मूं जाचे हाय हाय सभु माण्हू मथे लब जा तंहिं करे दिल ॾिजे दिल वारनि खे दिल ॾिजे दिल वारनि खे कहिड़ो क़दुरु पवंदो हाय हाय बेक़दुरनि यारनि खे। खूब धन्यवाद सर तव्हांजो। छा त सुहिणो गीत ॿुधायो तव्हां असांखे। हाणे कार्यक्रम खे अॻिते था वधायूं। नंढड़ी 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 आया अञा त ऐत मां नंढड़ी आया नंढड़ी 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 आया अञा त ऐत मां नंढड़ी आया ऐत अञा मां नंढड़ी आया ऐत अञा मां नंढड़ी आया। मास्टर चंदर जा सिंधियत जा इहे गाना ॿुधी करे असां सिंधियत जी ख़ुशबू खे त महसूसु करे रहिया आहियूं पर अञा मन नथो मञे त सर असां चाहींदासीं त उन्हनि जा जेके ओल्ड रेकॉर्ड्स हुआ उहे तव्हां असांखे ॿुधाए करे असांजे ज्ञान जी रोशनी खे वधाईंदा जीअं त असांखे अञा फ़ख्रु महसूसु थिए अहिड़ी शख़्सियतनि जे लाइ। एकता बेटा मूंखे अॼु थो लॻे हिन एज में तोखे हिननि सभिनी कलाकारनि जा नाला यादि आहिनि मतिलबु मूंखे पका सिंधी ॿोली मरण वारी कोन्हे बिल्कुलु असुल नई जनरेशन में बि सिंधी भाषा जी सूझबूझ आहे जोकी तारीख़ में तमामु ॾुखिया सुवाल आहिनि पर थोरी घणी जेका ॼाण आहे असांखे। मास्टर चंद्र हिकु अहिड़ो फ़नकार हुयो असांजो जेको अॼु ॾींहं बि किथे जेकॾहिं गीत हले थो ॿुधण जे लाइ असांजा कन छिकजनि था हीउ गीत असां ॿुधूं। 1947 पार्टीशन खां पोइ जॾहिं मास्टर चंद्र हिते लॾाणो करे इंडिया में आयो असांजे भारत में उन खां पोइ हशाम माण्हू सिंध जा असुल गोड़ा पिया ॻाल्हि रोअनि पिया भई मास्टर चंद्र साहिब तव्हां न वञो असुल ठीकु आहे वक़्त जी तक़ाज़ा हुई सभिनी हिंदुनि खे हिते अचिणो ई हुयो त मास्टर चंद्र साहिब हिते आया ऐं मूंखे जेतिरे क़दुरु ध्यानु आहे असांजे चंद्र साहिब खे 5 पुट हुया ऐं 5 न्याणियूं हुयूं। अच्छा उन्हनि 5 पुटनि मां अॼोकी तारीख़ में उन्हनि जो हिकिड़ो पुटु गोप चंद्र जेको USA में अमेरिका में पंहिंजे पिता साहिब चंद्र साहिब जा गीत ॿुधाए करे माण्हुनि खे सभु विंदराए रहियो आहे ऐं असांजे इंडिया जे अंदरि उनजो ॿियो पुटु महेश चंद्र तमामु सुठे में वॾा कार्यक्रम करे रहियो आहे मास्टर चंद्र जो नालो रोशन करे रहियो आहे। आज़ादीअ खां पोइ 1955 में मास्टर चंद्र वरी सिंध घुमण विया हुया त तव्हांखे शायदि इहा ख़बर न हूंदी सिंध जॾहिं घुमण विया हुतां जे माण्हुनि में जेका ख़बर पई भई चंद्र साहिब वरी सिंध अचनि था घटि में घटि 10 खां 12,000 माण्हू एयरपोर्ट ते चंद्र साहिब खे वठणु आया हुया एॾी हुनजी लोकप्रियता हुई। कंहिं वक़्तु असांजे इंडिया जे अंदरि बिना का गीत माला कार्यक्रम हलंदो हुयो। अच्छा ऐं बिना का गीत माला कार्यक्रम जिते जिते माण्हू ॿुधंदा हुया रेडियो ते ॿाहिरि बीह रहंदा हुया ॿुधण जे लाइ गानो भई असां ॿुधूं हुयूं। असांजे मास्टर चंद्र जो ईअं ई हुयो सिंध जे अंदरि जिते जिते मास्टर चंद्र जो रिकॉर्ड हलंदो हुयो उन ॿाहिरि हशा माण्हू जा जमा थी वेंदा उहो ख़ासि गीत ॿुधण जे लाइ मास्टर चंद्र मास्टर चंद्र तमामु हिकु रूहानी कलाकार हुया
ऐं हुननि जे गायकीअ में हिकु आशिकी मिज़ाज ॾाढो हूंदो हुयो ज़बरदस्त। हुननि जा जेके बि गीत तव्हां ॿुधंदव न उन में आशिक़ भरियल हूंदो हुयो। अञा त मां नंढड़ी आहियां या हुननि जा ॿिया गीत भई पंहिंजो रुस न रुसण में छा आहे राणा, पीत रुसण जी, उन्हनि जे कुझु गीत जा ॿ सिट तव्हां ॻाई ॿुधाईंदा? 2 सिटूं मां ॿुधाईंदोमांव। जी जी। मास्टर चंद्र जा गीत आहिनि ॾाढा सुठा बि आहिनि बि ॾाढा ॻरा माना उहे। अच्छा। रुस न रुसण में शाहे राणा, 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 रुस न रुसण में छाहे राणा, रुस न रुसण में छाहे राणा। मास्टर चंद्र हर गीत में तव्हां ॾिसो आशिकी भरियल हूंदी आहे जी। ऐं तमामु सुठा कलाकार हुया ऐं पंहिंजे अयामकारी में हिंदु सिंध छा पर सॼे वर्ल्ड जे अंदरि सॼी दुनिया जे अंदरि मास्टर चंद्र जो नालो अहिड़ो कोई सिंधी न हूंदो जंहिं चंद्र साहिब जो नालो न ॿुधो हुजे। अॼोकी तारीख़ में बि मास्टर चंद्र जे लाइ असां सिंधियुनि में लाॻणी आहे, प्यारु आहे, मोहबत आहे। ऐं मास्टर चंद्र हिकु अहिड़ा कलाकार आहिनि जेके असां सिंधी सभ्यता, असां सिंधी संस्कृति जा शान आहिनि। असांजो ॿियनि समाज जे अंदरि असां ॻाढ रूतो था कनि इहे बिल्कुलु असीं। तमामु नमस्कार अहिड़नि कलाकारनि खे अहिड़ा ॾुखिया सुवाल पुछी करे मुंहिंजी दिलि त ॾाढी तृप्त करे छॾी आहे ॾाढी। ख़ूब ख़ूब महिरबानी सर तव्हांजी। असांजे सिंधी समाज में घणेई अहिड़ा ॿिया बि मशहूरु संगीत कलाकार आहिनि। उन्हनि जे संगीत सफ़र जी ॻाल्हियूं बि असां नेक्स्ट एपिसोड्स में ज़रूरु शामिलु कंदासीं ऐं विश्वास सां चवंदासीं त असांजा सिंधी समाज जा इहे संगीत कलाकार हमेशह अॻिते वधंदा रहनि ऐं सिंधी सभ्यता ऐं संस्कृति जी शेवा कंदा रहनि। त हाणे कार्यक्रम खे अॻियां था वधायूं, कार्यक्रम जे आख़िरी चरण में आहियूं। जेको खटी आयो खैर सां हो जमालो, ओ जेको खटी आयो खैर सां हो जमालो, हो जमालो, हो जमालो, हो जमालो, हो जमालो, हो जेको खटी आयो खैर सां हो जमालो। इहो होजमालो गीत असां सिंधियुनि में सभिनीनि ख़ुशियुनि जे मौक़े ते ॾाढो मशहूरु आहे। सिंधी माण्हू हर ख़ुशीअ जे मौक़े ते होजमालो करे नचंदा आहिनि। पर आख़िर इहो होजमालो शब्द आहे छा? हिन होजमालो शब्द जे पुठियां जो इतिहास छा आहे? हिन होजमालो शब्द जी माना छा आहे? उहो अॼु असां ॿुधणु चाहींदासीं मुरली सर जी खां। त मुरली सर असांखे इहो ॿुधायो त हिन होजमालो शब्द जे पुठियां जो इतिहास छा आहे? इहो गीत छो मशहूरु आहे असां सिंधियुनि में? होजमालो हक़ीक़त में ॾिसण त पंजाबी अखर आहे। होज माना असां सिंधियुनि में चवणी आहे हेज। कॾहिं कॾहिं ख़ुशी मची करे माउ पंहिंजे पुट खे चवंदी आहे छा खटी आई जॾहिं हेज वेठो थो हणी, माना छो खटी। हेज अखर जेको आहे आस्ते आस्ते होज मालो थी उन तब्दील थी वियो। ॿी हिन जे ॿुधाए की दंत कथा अहिड़ी आहे, अंग्रेज़नि जे टाइम ते असांजे सखर शहर जेको लाड़काणे सिंध में हूंदो हुयो, सखर जे मथां ब्रिज ठाही हुई वॾी पुल। ओॾी महिल जमालो करे हिकिड़ो हुयो जेको उते उतां जेल में कैदी हुयो, उनखे सज़ा मिलियल हुई। हाणे अंग्रेज़नि खे हिकिड़ो अहिड़ो माण्हू खपंदो हुयो जेको ट्रायल वठे, ट्रेन हितां हिन पुल तां खणी वञे, उनखे ख़बर पए भई ट्रेन पुल मज़बूत ठही आहे या न ठही आहे। उन्हनि खे अहिड़ो कोई माण्हू मिले न पियो जेको जोखम खणी ट्रेन खणी वञे। हीअ ॻाल्हि जमाले पंहिंजे उन जेल जे अंदरि वेठे वेठे इहा ॻाल्हि ॿुधी। जमाले जी इहा ट्रेन मां खणी वञी सघां थो, हिननि सरकार जे लाइ शर्त रखियो भई मूंखे त आज़ादु कयो ऐं इहा ट्रेन मां खणी वञी सघां थो, तव्हांखे ख़ातिरी थी वेंदी पुल तव्हांजी बराबरि आहे या न। पर हिकिड़ो शर्त आहे, जेकॾहिं मां ट्रेन बराबरि खणी वञा थो त मूंखे तव्हांजी सज़ा खां माफ़ी ॾेई छॾियो ऐं जे मरीज़ त पोइ त ॻाल्हि छुटी ख़तमु ॻाल्हि थी वई। नेठि सरकार ॾिठो भई हाणे ॿियो कोई माण्हू मिले नथो त हिन कैदीअ खे खणी इहो मौक़ो ॾियूं असां। हिनखे सरकार ने अंग्रेज़ सरकार ने मौक़ो ॾिनो। हे जीअं रोहिड़ीअ खां वठी ट्रेन खणी निकितो ऐं सखर ते आस्ते आस्ते खणी करे सिधो सखर ते पुल पार करे जी पहुतो। ओॾी महिल सभिनी रड़ियूं कयूं आयो जमालो, आयो जमालो, आयो जमालो, आयो जमालो। आस्ते आस्ते वरी चेंज थी वियो, हो जमालो थी वियो, हो जमालो। हिन जे पुठियां दंत कथा इहा आहे। हक़ीक़त छा आहे मूंखे ख़बर न आहे, सची ॻाल्हि आहे कूड़ी ॻाल्हि उहा बि मां चई न सघंदुसि, पर दंत कथा इहा ॾाढी मशहूरु आहे हिन जे पुठियां। ऐं होज त ॿियो मां तव्हांखे ॿुधायो जेको हेज असां सिंधियुनि में अखर आहे, ख़ुशीअ खे हेज चवंदा आहियूं। उहो हेज आस्ते आस्ते थी करे होज थी वियो, हो जमालो, हो जमालो। हर ख़ुशीअ जे मौक़े ते वॾा सुठा वॾा गीत ॻाईंदा आहियूं। हो जमालो खटी आयो खैर सां, हो जमालो खटी आयो खैर सां। तमामु सुठी ॻाल्हि आहे। जी सर, ख़ूब महिरबानी सर तव्हांजी। असांजी जीतू हिरानी एंड टीम बि हिन शब्द सां जुड़ियल आहे।
हिन नाले ते ही होजमालो नाले ते असांजी जीतू हिरानी एंड टीम कार्यक्रम करे चुकी आहे। होजमालो पार्ट 1 ऐं होजमालो पार्ट 2 जेके सुपर डुपर हिट रही चुका आहिनि। अगर तव्हां असांजे कार्यक्रम जा वीडियो ॾिसण चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल जीतू हिरानी एंड टीम ते ॾिसी सघो था। त असांजी जीतू हिरानी एंड टीम चैनल खे तव्हां लाइक शेयर एंड सब्सक्राइब भी ज़रूर कंदा जीअं त तव्हांखे नए वीडियोस जा अपडेट्स मिलंदा रहनि। त अचो हाणे हिकु ॿियो गीत सर खां ॿुधूं था। सर तव्हांजे आवाज़ में हिकु ॿियो सुहिणो गीत पेश कंदा। दिल भर दिल न दुखाए, ओ दिल भर दिल न दुखाए, मां त अॻे ई दुख भरी अंदर ॿरी कोयला थियो, ओ मुंहिंजो वियो हियांव ॿरी। हीला हकीमन बंदि कया, मुंहिंज खे फकी कान फरी। जे मां थी ॿुधायां ॿियनि खे, अला मूंखे चवंदमि सभु चरी। सुध हूंदी सूरनि वारनि खे, ओ सुध हूंदी सूरनि वारनि खे, इहा ख़बर ॾे त खरी। सड़ंदी जाइ उहा सॼण, जिते हूंदी बाहि ॿरी। न त बि मरी वेंदसि तुंहिंजे यादि में, मिठड़ा आऊं मरी। वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए, वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए। ॾींदसि दाह दर्द जी, ॾींदसि दाह दर्द जी, वेही लेखा लिखाए। वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए, वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए। फरियाद कंदी सां मन फ़ौजदारी, फरियाद कंदी सां मन फ़ौजदारी। कोरट मां ईंदो पोइ वारंट जारी, कोरट मां ईंदो पोइ वारंट जारी। हाणे उते वठी वेंदे, हाणे उते वठी वेंदे, हथ कड़ियूं लॻाए। वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए, वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए। मछनीदा मौत तॾहिं होती, ओ मछनीदा मौत तॾहिं होती, जॾहिं काती नाल कुटे। बकरी दा मौत तॾहिं होती, जॾहिं फांसी नाल कुटे। आशिक दा मौत तॾहिं होती, जॾहिं माशुक नाल रुसे। गिहले जे ईंदा तोखे जेलर सिपाही, गिहले जे ईंदा तोखे जेलर सिपाही। उते आउं ॾींदसि रोई तोखे हीअ गवाही, उते आउं ॾींदसि रोई तोखे हीअ गवाही। उते ईअं चवंदसि, उते ईअं चवंदसि, नेणे रत वहाए। वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए, वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए। जे शाहूकार जो यार थींदे, जे शाहूकार जो यार थींदे, त ॿेड़ी सदाईं कर्ज़दार थींदे। जे डॉक्टर हकीम जो यार थींदे, त ॿेड़ी सदाईं बीमार थींदे। वरी जे लीडर जो यार थींदे, जे लीडर जो यार थींदे, त हमेशा ख़राब ऐं ख्वार थींदे। पर जे मुंहिंजे साईं जो यार थींदे, त ॿेड़ी सदाईं बाग बहार थींदे। कूड़नि दिलनि जा उते केस हलंदा, कूड़नि दिलनि जा उते केस हलंदा। ॾेई शाहिदी पोइ तुहिमत धरींदा, ॾेई शाहिदी पोइ तुहिमत धरींदा। सज़ा जो ॾींदे सॼण, सज़ा जो ॾींदे सॼण, इहे कलम वहाए। वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए, वै राति मुंहिंजा राणा तूं दिलड़ी चोराए। वाह, छा त सुहिणो मन खे मोहंदड़ गीत हो। खूब खूब धन्यवाद सर तव्हांजो, असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। त असां अॼु हिकु नंढड़ी मुलाक़ात वरितीसीं मुरली सर जी सां। मुरली सर ख़ुदि हिकु ज्ञान जा सागर आहिनि, ज्ञान जा भंडार आहिनि। असां अॼु उन्हनि मां जेको ज्ञान पातो आहे उहो त सिर्फ़ु हिकु गागर बराबरि आहे, अञा हिन ज्ञान सागर में टुबी ॾियणी त बाक़ी आहे। त असां चाहींदासीं जल्दी ई वरी जॾहिं इन्हनि खे पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां वक़्तु मिलंदो त थोरो वक़्तु असांजे सिंधी दर्शकनि लाइ, सिंधी समाज लाइ ज़रूरु कढंदा, त असां तव्हांखे वरी रूबरू बि कराईंदासीं मुरली सर जी सां। त हाणे असां कार्यक्रम जी समाप्ति कंदासीं। कार्यक्रम जी समाप्ति में अॼु आहे 1 नवंबर,
भगत साईं कंवरराम जी जो अॼु शहादत जो ॾींहुं आहे त सर असां चाहींदासीं त उन्हनि जो कुझु प्यारो भगत हुजे, अहिड़ो कोई सुहिणो भगत जेको असां तव्हां खां ॿुधणु चाहींदासीं, असांजे दर्शकनि जे साम्हूं तव्हां पेश कंदा, उन जी श्रद्धांजलि में कोई सुहिणो भगत पेश कंदा तव्हां? संत कंवरराम साहिबु त हिकु अथाह आला शख़्स हुया ऐं उन्हनि जा गीत हज़ारे गीत, लखे गीत आहिनि, हज़ारे गीत आहिनि। हिकु नंढो गीत जेको मूंखे ध्यान ते आहे, ॿ तुक मां तव्हांखे ॿुधायां थो। ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, निंदड़ आहियां मन माणी, निंदड़ आहियां मन माणी, आहे आधार तुंहिंजो, आहे आधार तुंहिंजो, सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो। बोल साईं कंवरराम साहिब की जय। संत कंवरराम साहिब जो ॿियो किस्सो मूंखे यादि थो अचे। जी सर, ज़रूरु ॿुधाईंदा। संत कंवरराम साहिब सुर थींदा आहिनि, उहे 9 सुर थींदा आहिनि ऐं घणा असांजा कलाकार ॿिए सुर खां शुरू कंदा आहिनि, 5 ते पूरो कंदा आहिनि, घणा 3 ते शुरू कंदा आहिनि, 7 ते पूरो कंदा आहिनि। पर संत कंवरराम 9 सुर खां शुरूआत कंदो हुयो, माना एंड किथे थींदी। तव्हांखे हिकिड़ो रियल किस्सो थो ॿुधायो। असांजी लता मंगेशकर जेका फेमस सिंगर आहे अॼु की तारीख़ में, उन खां कंहिं न्यूज़ वारे पुछो त भई तुंहिंजा हेॾा फैन आहिनि वर्ल्ड जे अंदरि, त तूं कंहिंजी फैन आहीं, तूं त कंहिंजी फैन हूंदी आहे। लता मंगेशकर हुनखे चई, हाणे मां जंहिंजी फैन आहियां मां हुनखे ज़िंदगी में ॾिठो न आहे, उन गीत मां ॿुधाए न, उन गीत अहिड़ा आहिनि जो 9 सुर खां शुरूआत थींदी आहे ऐं असां त 9 सुर ते वञण जी सोचे बि न सघंदा आहियूं। ही लता मंगेशकर जा अखर आहिनि बिल्कुलु। तमामु सुठा कलाकार हूंदा, भगवती नावाणी जंहिंखे लता मंगेशकर बि सारायो आहे असांजे अॼोके कल्याण कलाकार आहिनि। अॼोका जेके बि कलाकार आहिनि, मां थो सम्झा की अहिड़ो कोई कलाकार हूंदो जेको 9 सुर खां शुरूआत कंदो हूंदो। ॿिए खां शुरू कनि था, 5 ते पूरो था कनि, 3 खां शुरू कनि था, 7 ते पूरो था कनि, 9 सुर ते वञण जी कोशिशि बि नथा कनि। अहिड़ा कलाकार खे असांजो नमस्कार आहे संत कंवरराम साहिबनि खे। त सर हाणे मां तव्हांखां हिकु सवाल पुछणु चाहींदसि त असांजे दर्शकनि खे तव्हां कुझु मैसेज ॾियणु चाहींदा या असांजी जीतू हिरानी एंड टीम जे बारे में तव्हां 2 शब्द ॻाल्हायो? तमामु सुठी ॻाल्हि आहे। अॼोकी तारीख़ में, अॼोके समय में जेको हींअर वातावरण हले थो, ऑनलाइन जो वातावरण हले थो ऐं ॿिया सभु कार्यक्रम बदिलजी विया आहिनि, उन समय दरमियान ही जीतू हिरानी टीम खे शाबाश आहे, असांजी तरफ़ां हुनखे धन्यवाद आहे, लख लख शाबाश आहे जो ही टेक्निक, नई टेक्निक जो सहारो वठी करे सिंधी भाषा जो प्रमोशन करे रहिया आहिनि बिल्कुलु। ऐं भॻवानु करे असां हुनखे आसीस कंदासीं, अॻियां बि तमामु सुठा सुठा कार्यक्रम ॾेई सघे, भॻवानु हुनखे शक्ति ॾे। जी सर, तव्हांजो ख़ूब ख़ूब धन्यवाद, ख़ूब महिरबानी सर तव्हांजी। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी चवणु चाहींदुसि, मुंहिंजी दिलि जी हिकु इच्छा आहे। जी सर, ज़रूरु ॿुधाईंदा। असांजे झूलेलाल साईं खे मां हिकु वॾी प्रार्थना थो कयां त अगरि इंसान खे मरण खां पोइ ॿियो जनमु मिलंदो आहे, मूंखे जेकॾहिं ॿियो इंसान जो जनमु मिले थो, मुंहिंजा कर्म सुठा आहिनि ऐं मूंखे साईं इंसान जो जनमु ॾिए थो, त मां उनखे प्रार्थना कंदुसि मूंखे ज़रूरु सिंधीअ जे घर जनमु ॾिजे। पर जेकॾहिं कर्म मुंहिंजा अहिड़ा आहिनि, मुंहिंजा ख़राबु कर्म आहिनि, मूंखे इंसान लाइक़ु न आहियां, मां मूंखे कुतो ॿिली या को मच्छर जो जनमु ॾियणु चाहे थो भॻवानु, त मां भॻवान खे इहा प्रार्थना कंदुसि त हे मुंहिंजा मालिक, मुंहिंजा झूलेलाल, मूंखे ॿियो जनमु तूं कहिड़ो बि ॾे, मूंखे कोई एतिराज़ु न आहे, त घटि में घटि मुंहिंजो मालिक तूं सिंधी वणाइजे, घटि में घटि उहो ॻाल्हाए मां 2 अखर ॿुधी सघां सिंधीअ जा। जय झूलेलाल सर। त सर असां तव्हांजे हिकु सवाल इहो पुछणु चाहींदसि की तव्हां असांजे दर्शकनि खे सिंधियत जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदा? ॾिसो, सिंधी असांजी मातृभाषा आहे पंहिंजी। अॼु मातृभाषा माना असांजी माउ जी भाषा, उहा जेकॾहिं उहा क़ाइमु रखण जी कोशिशि कंदासीं, असांखे संसार जे अंदरि पढ़ाई जे अंदरि, क्वालिफिकेशन जे तइलीम जे अंदरि, अभ्यास जे अंदरि काई तकलीफ़ थियणी न आहे। अॼोकी तारीख़ में तव्हां विश्वास न कंदो, सिंधी भाषा जा सिंधी मीडियम में पढ़ियल ॿार नासा जा चीफ साइंटिस्ट आहिनि। असां बड़ौदा हिकिड़ो स्टूडेंट आहे असांजो डॉक्टर कमलेश लोला, जेको नासा जे अंदरि चीफ साइंटिस्ट आहे, जंहिंजी पघार मां शायदि 30 खां 35 लख मंथली पघार आहे। ईअं न आहे सिंधी पढ़ण खां पोइ ॿार अॻियां अभ्यास न करे सघंदो, तमामु सुठे नमूने अभ्यास कंदो। मां अॼोके नौजवान खे इहा ई प्रार्थना कंदुसि, वेनती कंदुसि, पंहिंजी भाषा खे क़ाइमु रखो, पंहिंजी मातृभाषा असांजी निशानी आहे, असांजी सुञाणप आहे, उनखे न विसारियो ऐं जेतिरो थी सघे पंहिंजनि सां, परिवार सां हिक ॿिए सां सिंधीअ में ॻाल्हायो, तमामु सुठो आहे। ॿियूं भाषाऊं सिखो, गुजराती सिखो, हिंदी सिखो, मराठी सिखो, कोई एतिराज़ु न आहे, जेतिरियूं भाषाऊं सिखी सघो ओतिरो सिखो, पर पंहिंजी मातृभाषा खे न सेखारियो। असांजी वरी बि तव्हांखे हथ जोड़े वेनती आहे, पंहिंजी मातृभाषा खे क़ाइमु रखो, उनखे यादि कयो ऐं मातृभाषा पंहिंजी सिंधी भाषा में ई ॻाल्हायो। धन्यवाद, झूलेलाल। ख़ूब ख़ूब धन्यवाद सर तव्हांजो, असां बि तव्हांजा ख़ूब शुक्रगुज़ार आहियूं। त वरी मिलंदासीं हिकु दफ़ो नए विषय सां ऐं नई शख़्सियत सां गॾु। तेसिताईं जय झूलेलाल।